अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जुनू तव्हांखे ख़बर ॾियूं था। नवाब शाह मां जिते करबला जे शहीदनि जो तारीख़ी जलसो शान शहीदा करबला 11 शरीफ़ नवाब शाह पेट्रोल पंप ताज कॉलोनी में ख़ुसूसी ख़िताब दुआ प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें इलाइक़े जे हज़ारे माण्हुनि शिरकत कई। हर बुजुर्ग पंहिंजे तरीक़े सां नालो छा हर बुजुर्ग जी पंहिंजे तरीक़े सां नालो हयो आहे। पोइ के तरीक़े सां दस्तगीर खे यादि कयो आहे, के गर्दन झुकाए करे यादि कयो आहे, के अखियुनि ते कदम मुंहिंजा पैर मञे करे, के मथे ते कदम मञे करे, कंहिं पीरनि जे पीर दस्तगीर जे दामन वठी करे मेरा कारियर नांग जो का ज़हरीलो जानवर आहे उहो बि लीको ॾेस दस्तगीर हिकिड़ो ई थी न निकिरजा लिखी मरंदो मरी वेंदो न निकिरंदो साईं जी न निकिरंदो। यार जे इमाम ज़ैनुल आबिदीन नालो रखे वाह फिक़ह जाफ़िया जे 9 किताबनि मां साबित आहे। उमर बिन अली सुभान अल्लाह मुर्शिद वाह वाह इमाम ज़ैनुल आबिदीन भी नालो रखियो आहे। वाह यार सरदार अली शाह जे करे भले ने 3 यार न तो बुक्स रखे छो तो हाय हाय सुभान अल्लाह उन्होंने कवर करे छो तो हेदरे करार शेर खुदा जानी कोई 3 यार शादी जो खर्च केर करण वारो 3 यारनि मां सुभान अल्लाह सरदार अली शाह जे करे अम्मा भी जेका त हेदरे करार शेर खुदा जो घर सजाइण वारो केर हाय हाय अम्मा आशा सिद्दीका सुभान अल्लाह कोची जण वारी अम्मा आशा सिद्दीका खुद फिक़ह जाफ़िया जी किताबनि मां साबित आहे। सरदार अली शाह जे करे ॻाल्हि ॿुधो जे हेदरे करार शेर खुदा पंहिंजे बच्चन ते नाला रखिया, हसन सरकार पंहिंजे बच्चन ते, हुसैन पाक पंहिंजे बच्चन ते, पर सरदार अली शाह तोखां सवाल थो करे ॿुधा त सही पंहिंजा किताब खोले ॾिस पंहिंजे किताबनि में ॾिस हेदरे करार शेर खुदा मुंहिंजा प्यारा दोस्तो इमाम घणा 12 घणा 12 पोयां बि ॻाल्हायो बुलंद आवाज़ सां पोयां बि इमाम घणा 12 इमाम सरदार अली शाह जे करे ॻाल्हि ॿुध 12 इमामनि मां 8 इमामनि जो हज़रत अबू बकर सिद्दीक नानो आहे। हर सहाबी नबी जन्नती हथन के मथे करे जवा हर सहाबी नबी जन्नती जन्नती सुभान अल्लाह। संद रियल एस्टेट एजेंसी सेल्स एंड परचेज ज़रई ज़मीन घर प्लाट दुकान की खरीदारी खपाइण या किराए ते ॾियण लाइ राब्तो कयो प्रोपराइटर हमीद रज़ा अंसारी ऐं शाहिद खान जुनो। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ गाज़ीआबाद।